उसी दिन श्री कृष्ण जन्माष्टमी थी। श्री कृष्ण जन्माष्टमी के उपलक्ष्य में मैंने कहीं भी आना जाना छोड़ दिया था। कुछ दिनों कृष्ण कन्हैया के साथ करवाहट भी थी, लेकिन उसके बाद में फिर बात वही हो गई कि चलो उन्होंने जो किया वो अच्छा ही होगा। ऐसी सोच के इस साल में पहली बार मुझे दीमा जी के यहाँ से निमंत्रण आया और उसके बाद दीदी के यहाँ से निमंत्रण आया। तो मैंने कहा दीदी मैं नहीं निकलता हूँ उस दिन, थोड़ा पूजा अर्चना में, और माता जी का ब्रह्मलीन का दिवस है तो मैं कहीं जाने की नहीं करता हूँ। लेकिन उस रात 3 बजे तक हम लोग ज्ञान गंगा दी जी, संत शिरोमणि ज्ञान गंगा दी जी के साथ जो हम लोग उनके आश्रम में थे, कहीं ऐसा अनुभव नहीं हो रहा था कि हम उनके आश्रम में हैं। बिल्कुल ऐसा हो रहा था कि जैसे हम लोग मान लीजिए वृंदावन पहुंच गए हो, श्री कृष्ण धाम पहुंच गए हो। शायद वहां पर भी ऐसा अनुभव कम होगा। मेरे साक्षी हैं मेरे राजनाथ पप्पू गुप्ता जी, मेरे बड़े भाई दिलीप लालवानी जी, दीदी ने हमें इतना मान दिया वहां पर। श्री कृष्ण भगवान के वस्त्र उन्होंने उनको नहलाना करना सब हमारे लिए दिया। सचमुच दीदी जी आपका हार्दिक धन्यवाद करता हूं। मैं कभी निकलता नहीं था उस दिन, आप दिन उसने मुझे धन्य कर दिया। हीरा दीदी जिनके भाई साहब बोल सदगुरुदेव भगवान की जय, संत शिरोमणि ज्ञान गंगा की जय। दीदी जिन जो भाई आश्रम में उल्लासनगर पंजे में जो जबरदस्त आश्रम ठहला, श्री कृष्ण जी सुणियूं सवारियूं सूरतियूं ऐं मूर्तियूं आहिनि। दीदी जिन पाण उते विराजमान आहिनि। हिन 9 सेप्टेम्बर खां 16 सेप्टेम्बर ताईं श्रीमद भागवत सप्ताह जो आयोजन रखियो वियो आहे। असां सभई गॾिजी करे बि उते तन मन धन सां सेवा कयूं ऐं हिन सॼे उल्लासनगर वासियुनि खे इन जो लाभ करायूं। ज़रूर दीदी जिन हिते आया असांजे मथां कृपा कयूं, महिरबानी। असांजा टोनी साईं दरबार साईं कुर्बु कंदा छॾे जान साहिब की जय, सबको झूलेला। करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है, आपकी दुआ से सब काम हो रहा है। टोनी भाई अभी असांजा दिलीप लालवानी साहब जन जी हिकिड़ी आहे दरख़्वास्त जेका अॼु ताईं मां माइक पकड़ियो ई न किथे बि, मां पंहिंजी दरबार में हुजे पर अलाए कहिड़ा कर्म आहिनि। दिलीप भाई अॼु पुठ ॾिनी आहे कि बाबा हल अॻियां, उन्हनि जो हिकिड़ो आहे कॾहिं न पकड़ियो मां अॼु ताईं माइक। पप्पा जो हिकिड़ो असांजो कलाम आहे जेको जंहिंसां तन में मन दिलि ख़ुशि थी थिए, जंहिंसां देश विदेश में मशहूरु आहिनि। परदेसी पखियरा हल त हलूं, जिते कोई न कंहिंखे सुञाणे, जिते ज़ात न तुंहिंजी को ॼाणे। परदेसी पखियरा हल त हलूं, जिते कोई न कंहिंखे सुञाणे, जिते ज़ात न तुंहिंजी को ॼाणे, जिते ज़ात न तुंहिंजी को ॼाणे। बोल श्री राम साहिब की जय, झूलेला। याद में दीपक भाई जो प्रोग्राम करे दो, असां संतन जो भी दम ना है। एडो दिलो जान सां अची करे कार्यक्रम करे दो, जाते संत माना चवंदा आहिनि दीपक जो प्रोग्राम आ, ये हिकिड़ी संतन खे चले पिया। आ दादा हाणे भाई अचो फरमाइशी बटे गीत आहिनि दिल ॾे फ़क़ीरनि खे, उन रब जे वज़ीरनि खे। वाह वाह। दिल ॾे तूं फ़क़ीरनि खे, हिन रब जे वज़ीरनि खे, जेके बेटे सघंदा आहिनि तुंहिंजनि लाउन लकीरनि खे। दिल ॾे तूं फ़क़ीरनि खे, रब जे वज़ीरनि खे, जेके बेटे सघंदा आहिनि तुंहिंजनि लाउन लकीरनि खे। ओ सुहिणा तुंहिंजनि लाउन लकीरनि खे।
दिल दे तू फ़कीरन खे तोखे ख़बर कहिड़ी हाणे छा थींदो ख़बर कहिड़ी हाणे छा थींदो ईंदी हवाया तूफ़ान ईंदो ईंदी हवाया तूफ़ान ईंदो तोखे ख़बर कहिड़ी हाणे छा थींदो तोखे ख़बर कहिड़ी हाणे छा थींदो ईंदी हवाया तूफ़ान ईंदो ईंदी हवाया तूफ़ान ईंदो इहा सुदिया इहा सुद आहे सुदीरन खे दिल दे तू फ़कीरन खे रब जे वज़ीरन खे जेके भेटे सघंदा आहिनि तुंहिंजनि लाउन लकीरन खे दिल दे तू फ़कीरन खे मर्द अलह जा मरणा ही नाहिन जा मरणा ही नाहिन दरवेश जग में जियरा ही आहिन दरवेश जग में जियरा ही आहिन तख्तन जे तख्तन जे तस्वीरन खे दिल दे तू फ़कीरन खे रब जे वज़ीरन खे जेके भेटे सघंदा आहिनि तुंहिंजनि लाउन लकीरन खे दिल दे तू फ़कीरन खे झुक तू हमेशा संतन जे दर ते झुक तू हमेशा संतन जे दर ते झुक तू हमेशा संतन जे दर ते झुक तू हमेशा रख तू अकीदो सच्चे सतगुर ते रख तू अकीदो सच्चे सतगुर ते समझ सुगुन हो समझ सुगुन तिन पीरन खे दिल दे तू फ़कीरन खे रब जे वज़ीरन खे जेके भेटे सघंदा आहिनि तुंहिंजनि लाउन लकीरन खे दिल दे तू फ़कीरन खे रब जे वज़ीरन खे जेके भेटे सघंदा आहिनि तुंहिंजनि लाउन लकीरन खे दिल दे तू फ़कीरन खे झुक तू हमेशा संतन जे दर ते झुक तू हमेशा संतन जे दर ते झुक तू हमेशा संतन जे दर ते झुक तू हमेशा दर पे रख तू अकीदो सच्चे सतगुर ने अकीदो सच्चे सतगुर ने समझ सुगुन हो समझ सुगुन तिन पीरन खे दिल दे तू फ़कीरन खे रब जे वज़ीरन खे जेके भेटे सघंदा आहिनि तुंहिंजनि लाउन लकीरन खे दिल दे तू फ़कीरन खे रब जे वज़ीरन खे जेके भेटे सघंदा आहिनि तुंहिंजनि लाउन लकीरन खे सुहिणा तुंहिंजनि लाउन लकीरन खे बिछड़ा तुंहिंजनि लाउन लकीरन खे में असांजे डॉक्टर सुभाष सोनी साहब दादा लच्छीराम साहब जा सुपुत्र श्री दीपक मुझे नाले भाई हुआ टोनी सीरवानी साहब असांजा ॿिया भाई साहब बाबू जामनानी जी भले प्रोफेसर कहिड़ो बि हुजनि पर आहिनि आख़िर भाई साहब कन्हैयालाल जी असांजो सिंधी काउंसिल ऑफ इंडिया जा महेश सुखरामाणी साहब स्वामी रणछोड़दास साहब किशोर अनवारी जी दादा बलराज जी प्रकाश तलरेजा साहब सभिनी खे मां अर्ज़ु कंदुमि त माता वर्सीअ जो ही सुहिणो किताब इन जो महूरत कंदा गॾिजी करे भाई साहब टोनी साहब किशोर अनवारी साहब असांजो भाउ लालवानी साहब
म्यूजिक बोलो सद्गुरु देव भगवान की जय, शंकर महादेव की जय, माता रुक्मिणी देवी माता जी ही टी वर्तीअ जे उपलक्ष्य में सुहिणो किताब असां आम जे अॻियां आणण जी कोशिशि कई आहे, जेके हिंदुस्तान भर जे 3000 माण्हुनि ताईं पहुचनि था पिया। इन में अॻिले वर्तीअ ते असांजा जेके प्रेमी सभई आयल हुया ऐं माता जी जूं कुझु पुराणियूं यादियूं फोटो कलेक्ट करण में मूंखे तव्हां सभिनी जो सहकार मिलियो आहे। हर उहो फोटो मूंखे जितां मूंखे माता जो मिलंदो आहे मां ॾाढो प्रसन्न थींदो आहियां ऐं माण्हू घुराए करे जगू हिकिड़े ॾींहुं सतगुरु स्वामी शांति प्रकाश महाराजनि सां गॾु मूवीअ में ॾिठईं, मूंखे फोन करे थो ॿुधाए अरे अम्मा जो फोटो आहे थी गॾु ऐं मुंहिंजे लाइ कटिंग कढी करे रखियईं। बाबू जामनाणी मुंहिंजे मथां हमेशह ॻोल्हे करे अम्मा जे मथां कोई फोटो हूंदो आहे संत महात्मा सां गॾु मुंहिंजे मथां कृपा कंदा आहिनि। अहिड़ी असां नंढड़ी कोशिशि कई आहे ऐं अॻियां बि तव्हांजी आसीस मिलंदी अचे इहा कयूं था। हाणे मां पंहिंजे भाउ पप्पू गुप्ता दिलीप लालवाणी साहब इन्हनि खे अर्ज़ु कंदुसि त आयलनि महिमाननि जो स्वागत कनि। डॉक्टर सुभाष सोनी साहब जो स्वागत कंदा असांजा भाउ दिलीप लालवाणी साहब। जय कुमार नाथानी, रामचंद भाटिया, ओम वलेशा, लख धन्यवाद असांखे हितां मीडिया जो भी जंहिंमहिल जोरदार तारियूं डॉक्टर सुभाष सोनी साहब लाइ। असांजा भाई साहब कन्हैयालाल, दादा नारायण दास जी, दादा रणछोड़ दास साहब, असांजा भा महेश सुखरामाणी साहब, बाबू जामनानी जी, असांजा भा सोनू छापरू जी, सोनू छापरू जी ॾाढी ख़ुशी थी। सिंधु संगत में जंहिंमहिल ॾिसंदा आहियूं वाह रे वाह ॾाढी मड़ी चवां पियो इहा दफ़े इहा हिकिड़ी नंढिड़ो कार्यक्रम हिते बि इहो बि ठाहिनि। असांजा भा बलराज साहब मुंहिंजा गुरु भाई ऐं हमेशह मूंसां गॾु साथ ॾींदड़ माता जो हर दफ़े हर हिकु बार में महाराज स्वामी जो स्वागत आहे। अचनि अॻियां नगर न्यूज़ में हर हिकु बार में अमा जो लीडर हिकु बार में सभई अची करे असां गॾु बीहंदा आहिनि ऐं माता जे वर्तीअ जो माता जे हर कार्यक्रम जो उन ताईं पहुचाईंदा आहिनि। टोनी सीरवाणी साहिब खे बि मां आशीर्वाद घुरंदुमि, दरबार वारा आहिनि ज़रूरु असीस करे वञनि। महाराज रमेश लाल साईं असांजे विच में आहिनि। असांजा गुरु आयो लाल कयो झूले महेश सुखरामणी साहब, प्रकाश तलरेजा जी साईं, असांजो भाउ सुरेश लाल जंहिं सुहिणा राधिया भजन गाया चवनि था मोकिलनि एॾो न उन्हनि खे ॿुधणो आहे। महाराज रमेश लाल साईं आहिनि वेहंदा असां हे असांजा गुरु आहिनि। भाउ हाँ इहा तो भाई साहब कन्हैयालाल जी मेहर सचमुच मां भाई साहब के नंढपण खां सुञाणा नंढे हूंदे खां वठी करे असांजा भाई साहब पोइ चवंदा आहियूं पहिरियों मास्टर साहब चवंदा आहियूं माया मासीअ खे इहा आहे बिल्कुलु बिल्कुलु आहे। जॾहिं जॾहिं ईंदा आहिनि असांजे मथां शोभाऊं सभिनी संतनि जी मेहर साईं ॾियण लाइ असां वठण लाइ त झोलियूं फैलाए वेठा आहियूं, असां वटि ॾियण लाइ आहे छा साईं उहो ई तॾहिं त झोलियूं फैलाए वेठा आहियूं त अचनि त आसीसूं करे था वञनि पिया। भाउ जगदीश पहुचा जो भी स्वागत है। मां चवंदुमि लालवाणी साहब साईं वियो न झूले प्यारी साध संगत असांखे दीपक रोहरा माइक हथ में ॾिनी आहे। हाणे मां छा चवां, असांजा सभु बानीकार ऐं असांजा सभु शेवादारी शहर जा
हाजुर ने संत महात्माओं सब हाजुर ने मैं सुखरामाणी दिलीप लालवानी असांजा हे संत रणछोड़ भाई जिन जो नालो सॼे उल्हासनगर में काम दाम आ अज भी रहंदो सदाई रहंदो अचो त उन माता जा ब अखर जंहिंजे लाइ जमा थियाऊं जीअं चए मखणा शल अहिड़ियूं वरसियूं हमेशह लॻंदियूं रहनि ऐं इहे मेला हमेशह लॻंदा रहनि जीअं दिलि सां दिलियूं मिलंदियूं रहनि। जय झूलेलाल। बाबा ये सब सिंधियुनि जी मथा लाल जी अपार कृपा। दादा बलराज पंजवा